खुदकुशी कंदड़ शागिर्दानी नाइला रिंद केस की बुधनी थी है। एटीसी की खास अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। जवाबदार के 2 लाख रुपया दंड की सजा पिण बुधाई वही है। और अपडेट कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी में मुबैना खुदकुशी कंदड़ शागिर्दानी नाइला रिंद केस की बुधनी थी है। एटीसी की खास अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। जवाबदार के 2 लाख रुपया दंड की सजा पिण बुधाई वही है। ही अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी में मुबैना खुदकुशी कंदड़ शागिर्दानी नाइला रिंद केस की बुधनी थी है। एटीसी की खास अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। जवाबदार के 2 लाख रुपया दंड की सजा पिण बुधाई वही है। ही अहम खबर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध यूनिवर्सिटी में मुबैना खुदकुशी कंदड़ शागिर्दानी नाइला रिंद केस की बुधनी थी है। एटीसी की खास अदालत ॾोह साबित थियण ते जवाबदार के उम्र कैद की सजा बुधाए छड़ी है। तफसील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ के ब्यूरो चीफ ज़फर हकड़ो खां। ज़फर आगाह कजो, नाइला रिंद खुदकुशी मुबैना खुदकुशी के केस की बुधनी थी है, छा अपडेट है नवा वटि? जी बिल्कुल 2017 में सिंध यूनिवर्सिटी जी हॉस्टल में नाइला रिंद शागिर्दानी हुई 3rd ईयर जी जैं खुदकशी कई जंहिंखां पोइ हुनजे वारसनि जे एहतजाज ते ऐं सिविल सोसाइटी जे एहतजाज ते हुनजो केस ओपन कयो वियो ऐं हुनजी जांच कई वई। जांच कमेटी जोड़ी वई जंहिंमें इहो साबित थियो वियो त हिनखे क़त्ल कयो वियो आहे। उन क़त्ल केस में अनीस अहमद खासकेली आहे जेको जेल में हुयो ऐं हुनजी केस हलंदड़ हुयो। दहशतगर्दी जे ख़ात्मे वारी ख़ुसूसी अदालत आहे। नदीम अहमद आपूंद जज आहे। उनजी निगरानी में जेका हिन वक़्तु फ़ैसिलो ॿुधायो आहे। जवाबदार अनीस अहमद खासकेली खे 2 लाख रुपया दंड ऐं उम्र कैद की सजा जो हुकुम ॾिनो आहे। जॾहिं त 2 लाख रुपया न ॾियण जी सूरत में 1 साल वधीक कैद की सजा ॿुधाई आहे। जॾहिं त हिकु इलेक्ट्रॉनिक जी क्राइम आहे। उन क्राइम तहत बि खेसि 3 साल कैद ऐं 25,000 रुपया दंड की सजा ॿुधाई आहे ऐं दंड न ॾियण जी सूरत में 6 महीना वधीक कैद काटण की सजा जो हुकुम ॾिनो आहे। जी ज़फर हकड़ो, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अवां जी।